ये फोटू भी ये मोबाइलूं भी अल्लाह जो अज़ाब है। मां हिकिड़े वॾे बुज़ुर्ग खां बाजन हयात हा बाजन मूंखे वठी विया कंहिं अल्लाह वारे जे मजलिस में। मां उते वई हुअमि बाजन सां गॾु उन बुज़ुर्ग जो बयान ॿुधण। उन अल्लाह वारे जो सॼो कलाक ॾेढ कलाक जो बयान ही मोबाइल फोन पे। ऐं उन बुज़ुर्ग चयो त क़यामत जे ॾींहुं हज़ार न सौ न लख न करोड़ हा माण्हू जहन्नम वेंदा, उन्हनि जे जहन्नम वञण जो सबबु इहा मोबाइल फोन हूंदी। अॼु ॾिसो गुनाह जो सॼो सामान मोबाइल में आहे न। चोरी करणी आहे त बि मोबाइल जे ज़रिए राब्तो, रुश्वत वठणी आहे त बि मोबाइल जे ज़रिए राब्तो, ज़िना जी तरफ़ वञणो आहे त बि मोबाइल जे ज़रिए राब्तो, हीरोइन चर्स आफीम जो कारोबार करणो आहे त बि मोबाइल जे ज़रिए। मोबाइल आहे उम्मुल अमराज उम्मुल खबाइस। असां त मोबाइल उन जे करे रखियो वेठा आहियूं त मैदान इहो आहे, इन मैदान में इन खां सवा मुक़ाबलो शायदि हाणे मुमकिन न आहे। हथियार आहे न, जंग विड़ी बि आहे त पोइ अॻिले खे तलवार, तुंहिंजे हथ में बि तलवार हुजे, अगले के बंदूक त तो वटि बि बंदूक हुजे, अगले वटि बम तो वटि बि बम हुजे, तॾहिं मुक़ाबलो थींदो मैदान में। हाणे मैदान आहे डिजिटल सोशल मीडिया जो। असां मजबूरन मुक़ाबले जे लाइ हथियार वरिता आहे। बाक़ी जेको मूंखे रत सेल्फन वारनि कयो आहे न, ये तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ईअं थो करे ॼण तोखे त शौक़ ई कोन्हे। अल्लाह जो कसम फोटू गुनाह हुआ गुनाह हुआ गुनाह हुआ। जेसी ताईं संजीदगी इख्तियार न कंदव कामयाबी को न माणींदव। ऐं असांजे सिंध वारनि सम्झो आहे त इनकलाब ईंदो ई फेसबुक ते। रात मूं वारो चाचो बियो वो क़ुरान खे मञ, कोई अवामी लीडर का छा वञी पुज मेहरबानी कर सांगड़। अरे बाबा मां त रोड ते बीठो हाँ, तहां फेसबुक की दानिश्वर बि त वञी पुजो न सांगड़। तहां फेसबुक ते इनकलाब आणींदव। तहांजो मिजाज इहो थी वियो आहे इन्हनि सोशल मीडिया वारनि जो। बस हे सम्झनि था इनकलाब, निज़ाम जी तब्दीली, अवाम जा हुकूक, हे सब कुछ सोशल मीडिया ते पोस्ट हणी सवड़ पाए ज़ाल सां भाकुर पाए सुम्हंदासीं, इनकलाब अची वेंदो रातो रात। अड़े बाबा फेसबुक ऐं फोटू ऐं ट्विटर सां इनकलाब न ईंदो। मैदान ते ख़ालिद महमूद सुमरे वांगुर सिर अॾीअ ते रखी दुश्मन सां अखियूं अखियुनि में मिलाइण सां इनकलाब। लिहाज़ा इन मोबाइल जे इन खोल मां ॿाहिरि निकिरी अचो। यह भी बीमारी आहे हिकिड़ी, मोबाइल फोबिया। अंदाज़ो कि मुंहिंजा 10 मिनट रुगो तव्हां मोबाइल वारा वठी वियो, एॾो रत में रात कयो अथव। ॾिसो हाणे केॾा ख़ूबसूरत था लॻो, तव्हां मुंहिंजो दीदार था कयो, मां तव्हांजो थो कयां। नथा ठहो, तव्हां मूंखे नथा वणो, मां तव्हांखे नथो वणा। बाक़ी मोबाइल जे करे कमी हूंदो आहे। बाक़ी सोशल मीडिया ते मौलाना जी तकीर हलंदी, कॾहिं कई अथव शेयर? ॿुधी अथव मौलाना जी? मौलाना फज़लुर रहमान जिंदाबाद, सॼो ॾींहुं मौलाना जी तकीर लाइव हलंदी, कॾहिं ॿुधी अथव? कल मौलाना कहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस कई, को हिकिड़ो सोशल मीडिया वारो उथी बीहे मूंखे ॿुधाए। अॼु मंझंदि मां कहिड़ी तकीर कई, खैरपुर में लाइव हली, उथी वियो ॿुधाए। साईं अब्दुल कयूम साहब कहिड़ी तकीर कई, लाइव हली ॿुधायो। हैदरी साहब अॻोणे हिते तव्हांजे साम्हूं तकीर करे वियो आहे, हिकिड़ो सोशल मीडिया वारो उथे मूंखे ॿुधाए त हैदरी साहब कहिड़ी ॻाल्हि कई। इनकलाब ईअं ईंदो। पंहिंजे अकाबिरीन ऐं क़ाइदीन जे बयाननि खे फैलायो। पहिरियों पाण ॿुधो, पोइ सम्झो, पोइ उन ते अमल कयो। उन खां पोइ सोशल मीडिया ते अहिड़ो तूफ़ान हुजे, अहिड़ो तूफ़ान हुजे, रुगो हिकिड़ो बटण शेयर जो दबाइणो आहे न। तव्हां शेयर करे सुम्ही पवंदो, हमरा जी सॼी राति जी निंड हराम हूंदी। ओ मुलो अची वियो, मुलो अची वियो, मुलो अची वियो। तव्हांजे रुगो हिकिड़े शेयर जे बटण सां, हिकिड़े शेयर जे बटण, उहो तव्हांखो कमु पुॼणो कोन्हे, सेल्फ ई अचे।
अंधी आई मंडी आई टुंडी आई जेस ताईं सिद्धी न ईंदी तेस ताईं 1000 फोटो कढंदव।